ये छा थियो? छा थियो सतार खान? छा थियो ख़ैर त आहे? सतार खान छा थियो आखिर एड़ी केड़ी गाल आ? असलम खान, मुझो प्यारो दोस्त फैजान खान इन दुनिया में ना है रहो। हां धरती ताशे घो शेर खान असांजे इलाके में फायरिंग, अल्लाह खैर करे। हां फैजान खान यो केड़ो मुर्स मानू आ दिसू सही यो केड़ो ही फायरिंग करे त असांजे इलाके में जुग विंदा प्या पर मुझी सिंदड़ी रानिया હવે દેડે કેડો આ? केड़ो आड़े? आवड़े तो के भी खबर पइजी वेंदी असांजी त असां केर अड़े असांजे इलाके में अची करे फायरिंग, हाणे तो खबर पए थी फैजान खान केरा। मुझे सिंध सदा सोहारी मुझे सिंध सुगंध रेरा सिंधड़ी मुझी जिंदड़िया सिर साधमू की प्यारिया हित प्यार अमन भाई चाहिए धरती भागवारिया असलम खान, असांजा हथियार भी घट थी आहिनि ऐं असां आयासीं वॾेरे जे मारण जे लाइ, पर हे अलाए केरु अचानक टियों अची वियो आहे, बंदि माण्हू वठी आहे। न सतार खान अगर तोखे हिते अकेलो छॾे वियमि त दुनिया मूंखे बाग़ी समझदी तुंहिंजे मथां मुंहिंजो जान बि कुर्बान। न असलम खान, तूं मुंहिंजो सचो दोस्त ऐं हमदर्द आहीं, मां जीअं चवां थो उएं कर। हा सतार खान अगर इहा ॻाल्हि आहे तुंहिंजे मथां अॻु मां बि जान कुर्बान हुई हाणे बि कुर्बान आहे, मां हाणे ई वञी माण्हू वठी अचां थो हिननि खे ॾिसूं था। ये धरती दिलवारन जी ये धरती झूझारन जी ये धरती दरवेशों जी दुआ ये धरती फुल फुलवादी ये वादिन जी शहजादी धरती उल्फत जी इब्तिदा अहिड़ो हाणे असांजे इलाके में अची करे फायरिंग करें थो। तो कहिड़े ख़बर न आहे छा फैज़ान खान जो इलाइक़ो आहे? मां तव्हांखे न वॾेरे खे मारण आयो आहियां। केरु हाणे तूं? छा नालो आहे तुंहिंजो? मूंखे नथो सुञाणे? सतार खान धाड़ेला आहियां। अरे तोरो वास्ते गला धाड़ेला पंहिंजे लाइ धाड़ेला। अरे तूं धाड़ेला पंहिंजे लाइ धाड़ेला, सिंध धरती जो गद्दार आहे, माण्हुनि खे अगवा करे तूं 20 लाख घुरे थो। ये गरीब माण्हू 20 लाख काॾो ॾींदा? तो कहिड़े शर्म नथो अचे तूं सिंध धरती जे मारूअड़नि खे तकलीफ़ ॾे थो? नालो छा थी? अरे मुंहिंजो नालो फैज़ान खान आहे।
फैज़ान खान तोखे सिंध धरती जो वास्तो आहे मूंखे 5 मिंट मां तोखे सम्झावां थो। तब ॾेई मारे छॾी सिंध धरती जो अचाणे उथिया। ये धरती दिल वारन जी, ये धरती झूझारन जी, ये धरती दरवेशों जी दुआ। ये धरती गुल फुलवादी, ये वादिन जी शहजादी, धरती उल्फत जी इब्तिदा। सिंधड़ी पेरूं बहते पहाड़ रहते। फैज़ान खान तुझी वॾी महिरबानी तूं एतिरो टाइम ॾिनो, पर मुंहिंजी दुश्मनी ग़रीबनि सां न, हे जेके वॾेरा आहिनि चोर लुटेरा आहिनि इन्हनि सां मुंहिंजी दुश्मनी आहे। तोसां मुंहिंजी का बि दुश्मनी न आहे। अरे मस्त वॾेरनि खे सतार खान लेटाइण ख़ूब ॼाणे थो। तू अगर सिंध धरती जो हमदर्द आहे, वडेरन जो दुश्मन आहे, पोइ फैज़ान खान जी जान भी तुंहिंजे मथां कुर्बान आहे। मुंहिंजी दोस्ती जो हथ क़बूल कर। हाँ सत्तार खान, असां भी इन वडेरनि जे ज़ुल्म को भागी चाहियूं। असांखे इन वडेरनि खे सिंध में भॼाइणो आहे। हा फैज़ान खान ही दोस्ती जो हथ तुंहिंजो क़बूल आहे मूंखे। अगर अल्लाह न करे तोते को ॾुखियो वक़्तु अचे, सत्तार खान तोखो पहिरियों तोते जान हाज़िर करे छॾंदो। अल्लाह न करे सत्तार खान, अगर ॾुखियो वक़्तु आयो बि सिंध धरती जे मथां मुंहिंजो ख़ानदान कुर्बान आहे। मां ॾुखियो वक़्तु सही वेंदुमि, मगर पंहिंजी सिंध धरती जे मथां कॾहिं बि ॾुखियो वक़्तु बर्दाश्त न कंदुमि। छो त असांखे सिंध सां प्यार आहे। हा फैज़ान खान मुंहिंजो बि इन धरती जे मथां सिर जान कुर्बान आहे। हाणे मूंखे इजाज़त ॾे त मुंहिंजो दोस्त जिगरी यार असलम खान वियो माण्हू वठणु। ईअं न माण्हू वठी अचे त अचानक हमलो थी वञे, फायरिंग थी वञे। हा सत्तार खान तोखे इजाज़त आहे। हुजन तुंहिंजा सूर्य पुट सूर धियूं हर दौर में जिंदाबाद हुजन। तारीख़ जो सबक पढ़ाया आहिनि हाणों की नस्ल खे याद हुजन। आज़ाद ॼमिया हिन दुनिया में हर दौर में ही आज़ाद हुजन।